सिराड़ी में सिंध तरक्की पसंद पार्टी पारां अल्ताफ जिस्कानी के कातिलनि की गिरफ्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। तफ़सील सुनता रियाज़ ज़रदारी की रिपोर्ट में। सिराड़ी में सिंध तरक्की पसंद पार्टी के अगवान अल्ताफ जिस्कानी के कत्ल केस में कातिल गिरफ्तार न थियण करे एसटीपी तरफां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते अगवाननि ऐं कारकुननि सिंध टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त एक महीनो 6 ॾींहं थी विया आहिनि। अॼु 24 डिसंबर ते असां सिराड़ी में बीठा आहियूं। अञा ताईं मरहलेवार जेका तहरीक हले पई आई सिंध सां असां मुतालबा कयूं आहिनि, सीएम सिंध सां असां मुतालबा कया आहिनि, एसएसपी टंडो अलायार सां मुतालबा कया आहिनि त अञा ताईं तव्हां कानूनी तरीक़े सां उन कातिलनि खे पंहिंजे कटहरे में आणियो, पर अॼु ताईं उहे कातिल गिरफ़्तार न थिया। असां उन्हनि जी मज़म्मत कयूं था कि 1.25 महीनो गुज़रियो आहे। टंडो अलायार पुलिस हिन वक़्त ताईं मुख्य जवाबदार जेके एफआईआर में नामज़द आहिनि असलम रिंद ऐं बोलो खानज़ादो 1.25 महीनो गुज़रण बावजूद भी गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। इन मां साफ़ ज़ाहिर आहे टंडो अलायार एसएसपी ऐं टंडो अलायार जी इंतज़ामिया मुकम्मल तौर नाकाम थी चुकी आहे। असां सम्झूं था जो बेटनि ते एहतजाज हलिया पिए उन खे साज़िश तरीक़े में हटायो वञे पियो ऐं कोशिशि इहा आहे वफ़ाक़ जी चइजे या इदारनि जी चइजे या सिंध हुकूमत जी कंहिंजी बि आहे त हिकिड़ी कोशिशि आहे त हिननि खे पंहिंजे मक़सद तां हटाइजे ऐं इनशाला इन मक़सद खां न हटंदासूं। हिकिड़ो अल्ताफ़ चए पर तव्हां सभु एसटीपी जा कारकुन शहीद कंदव त असां पंहिंजे मक़सद न हटण वारा आहियूं। कैमरामैन शिराज ज़रदारी सां गॾु रियाज़ ज़रदारी, सिंध टीवी न्यूज़।